नाज़रीन गुजो मां वाक़ई अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्ला। गुजे शहर में मशहूर दरगाह शाह यकीन ऐं सैयद जुमन शाह ते बीठल पानी तमाम दुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ख़लीफ़े दीनाशीदी गुजे जे साफ़िन सां दाहींदे चयो आहे त असांजे घरनि जो बि साॻियो ई मसइलो आहे। असांजा घर बि हर साल ॿुॾनि था बरसात में, पर कुझु दरगाह जो ख़्यालु कयो वञे जिते ख़ाली असां शीदी न पर मलाहनि जा बि क़ब्रिस्तान आहिनि ऐं मेमण सालार जोखियुनि जा क़ब्रिस्तान बि आहिनि। सभु मिली करे असांजो साथ ॾियनि त ही बरसात जो पाणी कढरायूं ऐं कुझु आस पास खां जेके मुरीद ज़ियारत लाइ सलामी लाइ अचनि था उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं असांजो ॿार बचो बि ॾाढी तकलीफ़ में आहे। पाणी भरण जे लाइ ऐं दरगाह जे देखभाल लाइ असां वरी बि बस वारनि खे अपील था कयूं त असां ज़िंदहनि खे छॾियो पर ही जेका सॼी ज़िंदगी लाइ आरामगाह में आहिनि इन्हनि जो सोचो। बस वारनि खे अपील था कयूं त पाणी कढराए ऐं दरगाह ते जेके क़बरूं ढही वियूं आहिनि उन्हनि जे लाइ मिटी जो बंदोबस्तु कयो वञे ऐं दरगाह जे तरफ़ वेंदड़ रोड जी मरमती जो कमु कराए ॾिनो वञे।